खैरपुर मां ख़बर ईंदा हलूं त सखर पुलिस गलत इन्फॉर्मेशन ते खैरपुर शादी शहीद जे ॻोठ सईद खान लाखो में दारेजन जे घरनि मथां ड्रोन सां हमला। 2 नौजवान हिकु औरत फौत। दारेजा क़ौम जो सरदार तकी खान दारेजो पहुची निज़ामुद्दीन ऐं मोहम्मद शबन दारेजो ज़वार सूमर दारेजो सां तज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते सरदार तकी खान ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजी दारेजा बिरादरी समेत इंसान ज़ात सां हर वक्त गॾु आहियां। ही वाक़ियो अफ़सोसनाक आहे। हिकु शरीफ़ मज़दूरनि जे घरनि मथां ड्रोन सां हमला करे इन्हनि खे क़त्ल कयो वियो आहे। असां वारसनि सां हिन ॾुख जी घड़ी समेत हर वक्त गॾु आहियूं। IG सिंध इंसाफ़ जी ख़ातिरी कराई आहे। असां सिंध पुलिस ऐं सिंध हुकूमत मां उमेद रखूं था त असां शहीदनि सां इंसाफ़ कयो वेंदो। उन मौक़े ते वॾेरो एहसान खान दारेजो, रुस्तम खान दारेजो, सहाफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।